दिलशेर छा थियो आहे? ख़ैर त आहे? छा थियो आहे? हाँ ॾेर को तोखे का ख़बर ई न आहे। परे थी कमीना। दिलशेर, दिलशेर छा थियो आहे? यार अब ख़ैर कजांइ, ॾिसां सही थियो छा आहे। इधर छा थियो? ख़ैर त आहे? ही दिलशेर भॼंदो पियो वञे। तेरा ॿुधो आहे त गुलशेर खे ज़हर ॾिनो अथनि ऐं उन्हनि जे घर में मातम लॻो पियो आहे। छा? ज़हर? या अल्लाह ख़ैर कजांइ, मां ॾिसी थो वठां। छा थियो आहे चाची? छा थियो आहे? छा थियो आहे? अच्छा मुझे बैठ। चल मुझे बोले थी। अरे बस शादी कई जाए। अरे ना हलवा सोने तुझी बहन शादी तुझी बहन अले ता और एक गिरी और एक मुझे बहन अरे शादी तुझी बहन ना है तुझी बहन। अदा ॿी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी ख़बर आहे? हिन गुलशेर खे ज़हर पियारे वियो आहे। वरी हिन भागी माई आहे पंहिंजो कम सही करे वई। जेकर गुलशेर पूरो थो थी वञे त अदा क़ासिम जो रस्तो आज़ाद थी वेंदो। हा भाॼई ईअं ई थींदो। तव्हां ॿई फुलियल हो। असांजे ख़ानदान खे ख़तमु करण लाइ हिननि जी वॾी ट्रिक आहे, हिननि जी वॾी प्लानिंग आहे। अदा या साज़िश हाणे मुंहिंजो कुझु बिगाड़ण थी सघे। हाणे तूं वेही ॾिसजां त सोट सिकू वारा ऐं रुंडे वारा पाण में विड़ी ढांगो थींदा ऐं असांजो कुझु बिगाड़े कोन सघंदा। ऐं वलू जे क़त्ल जो इल्ज़ाम बि मूं मथां हाणे हटी वेंदो। हिन ॾुखे वक़्त में सोट सिकूअ खे अकेलो नथो छॾे सघिजे। अदा फ़िलहाल तूं सोट सिकू खे छॾे ॾे त हिनखे रुंडे वारा थोरो छिछाड़े वठनि, पोइ सोट सिकू जो दिमाग़ जाइ ते अची वेंदो। कासिम सही थो चए जाबर, असांखे इन मसइले में पवण जी का ज़रूरत न आहे। बाक़ी सखणी हमदर्दी ॾेखारण जे लाइ हलो त चाचे ऐं चाचे वटां थी अचूं। इहा बहितर ॻाल्हि आहे। माई सभाई हमदर्दी त ॾेखारणी पवंदी। पोइ तूं ऐं भाॼई फ़िलहाल हिननि जे मथे ते वञी त फेरे अचो, पोइ मां सिकू खां हाल हाल वठंदुसि। अल्लाह खैर कंदो। मूंखे त इहा ख़बर ई न हुई तो अंदर में नांग पाले वेठा आहिनि। अहिड़ी ख़बर हुजे हा त मां पंहिंजो पुटु त कॾहिं न परणाया। इहो कीअं थो थी सघे त हू अदा खे ज़हर ॾियनि? तूं अञा ॿार आहीं सोनी। बल्लूअ जे क़त्ल खे अञा हुननि विसारियो नाहे जेको हुननि सवण ख़ातिर खीर ॾिनो हुयो न। उहो मां ख्वार खे पीआरण जी वॾी कोशिशि कई हुई ऐं उन मां ख्वार हिकु ठुक बि कोन भरियो। सॼो खीर गुलशेर वीचारो पी वियो। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त उन खीर में ज़हर आहे ऐं मां हुननि जी नियत खे न सम्झी सघियसि त आख़िर इहा छोरी खीर छो न थी पीए। इहा ॻाल्हि त हाणे थी सम्झ में अचे न। ज़हर मिलायो हुयुसि न तॾहिं हुननि पंहिंजी छोरी खे रोके छॾियो हूंदो। हाणे हू छा था सम्झनि त गुलशेर खे ज़हर ॾेई पंहिंजी छोरी तां ज़िंदा वापसि वठी वेंदा। मां बि छोरी खे ज़हर पियारे उनजी लाश हुन तरफ़ मोकिलींदसि। न न भाॼाई, जल्दबाज़ीअ में को बि क़दम न खणजांइ।
बाक़ी भाॼाई हाणे मां हलां थी। भाॼाई जेकॾहिं पैसे पाई जी ज़रूरत हुजे त कंहिंखे मोकिले छॾिजांइ, मां हुनजे हथां तव्हांखे मोकिले छॾींदसि। बाक़ी रो न भाॼाई, अलाह ख़ैर कंदो, न बि कंदो त तुंहिंजो बच्चो ख़ैर सां वापसि घर मोटी। मां हलां थी। डॉक्टर साहब हिनखे सॼा सुकून ई कोन थो अचे। वॾी लिख पुछे त ॾिसो कीअं ॿुधो पत। बाबा ज़हर त कढियो आहे पर उनजो असरु वॾो अथसि। आहिस्ते आहिस्ते इंशाअल्लाह ताला होश में ईंदो। हिन जे अंदरि ज़ख़म थी विया आहिनि ऐं ज़हर हिन जे रत में बि शामिलु थी वियो आहे त उहो टाइम वठंदो। बसि दुआ कयो, बाक़ी हिन जे बचण जी उमेद घटि आहे, बाक़ी अलाह ख़ैरु कंदो। मुझे भाला घेर को तो बाबा अदा बची तो विदो ना बाबा। हे अम्मा बाबा पार के संभाल बाबा। ओके बाबा दुआ करो अदा उतना बच्चा ॻाल्हि साफ़ ऐं सिधी लॻी पई आहे त सिकू पंहिंजे भाउ जो कातिल क़ासिम खे न गुलशेर खे थो सम्झे ऐं उन्हनि लाउन जे दौरान घोट खे खीर में ज़हर ॾेई पोइ रवानो कयो हूंदऊं। ईअं न आहे हसीना बेगम, जे ईअं हुजे हा न त सिकू वारा गुलशेर खे संग ई न ॾियनि हा। पर ईअं बि थी सघे थो त इहो कमु जाबिर वारनि जो हुजे। हा 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 पुट, ईअं बि थी सघे थो। जाबिर वारा रस्मुनि में शामिल हुया। छा उहे ईअं करे सघनि था? हा सोरठ, वल्लूअ जे खून जो इल्ज़ाम कासिम जे मथां हो ऐं उन्हनि गुलशेर खे ज़हर ॾेई इल्ज़ाम सिकू जे मथां हणाए हाणे उहे इहो ज़ाहिर करण जी कोशिश कंदा त सिकू वल्लू जे पलहांद में गुलशेर खे ज़हर ॾिनो आहे। सॼी ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। चङो, मां हलां थो। ठीकु आहे, चाची बचा मानियो। अम्मा मां ॿाहिरि थोरो कम सां आहियां। अबा ख्याल सां वञिजे, पता को मुंहं ते दुश्मन चढ़ी वञे। ठीकु आहे मां। अल्लाह में गवाह। चाची उते केरु केरु आयल हुआ? सभु हुआ, तव्हांखे छॾे करे सॼो ॻोठु हुयो। चाची मां सॼे ॻोठ जो कोन थी पुछां, मां इहो थी पुछां त हुननि जे पंहिंजनि मां केरु हो? जाबिर, कासिम ऐं सभाई बि उते हुया। चाची तोखे ईअं नथो लॻे त इहो कमु माईअ सभाईअ जाबिर जे चवण ते कयो हुजे? छोकिरे खे त खीर में ज़हर ॾिनो वियो आहे। खीर में त ज़हर पोइ का माई मिलाए सघे थी ऐं मूंखे ईअं थो लॻे त उहा माई हिननि जी का पंहिंजी ई हूंदी। सूण वारे खीर जे लाइ का धारी त माई कान वेंदी न चाची, उन्हनि जी का पंहिंजी हूंदी। थी सघे थो हा, पर ॿुधाइण पिया त छोकिरी बि शादी मां राज़ी कोन हुई। चाची तो लाउन महिल इहो महसूस कयो त छोकिरी राज़ी हुई या न? न, मूंखे त अहिड़ी का ॻाल्हि कोन नज़र आई। त पोइ चाची इहा पक सम्झ त न्याणीअ जे घर फिटाणे जे लाइ इन माई सभाईअ जा हथ आहिनि, छो त इन माईअ पारस जो रिश्तो पंहिंजे ॾेर जे लाइ घुरियो हो। त पोइ इहा पक सम्झ त इहो पलांदो ने माईअ कयो आहे। हैदर, तुंहिंजे क़ाबिलियत जी त हाणे ख़बर पवंदी। मूंखे पूरी जांच करे ॿुधाए। मूंखे जांच करे ॿुधाए त
गुलशेर खे ज़हर ॾियण में जाबर जा हथ आहिनि या इहो कमु सिकुअ जो आहे? पक करे ॾे। सट मां पूरी कोशिश कंदुसि, पर उन्हनि जो एतिरो भरोसो न आहे जो पंहिंजे दिलि जा राज़ मूं सां खोले। हैदर जेकॾहिं उहो होको ॾेई हर कंहिं सां ॻाल्हि कनि हा त मां तुंहिंजे क़ाबिलियत जी ॻाल्हि ई न कयां। सुठो उहो त ज़ाहिर आहे इन ॿिन्ही मां कंहिं हिक जो कमु थियल आहे। ॾिन मां न को हैदर, कमु त कंहिं हिक जो थियल आहे। कमु जाबर जो थियल हूंदो ऐं इल्ज़ाम सिकुअ ते हणंदा। सुठो वरी बि मां पूरी कोशिश कंदुसि पंहिंजी तरफ़ खां त हक़ीक़त मालूम कयां। हाणे हिकु ॻाल्हि सम्झी छॾ त जाबर तो ते एतबार तॾहिं कंदो जॾहिं हुनजे साम्हूं तूं खोड़ सारियो मूंखे गिलाम ॾींदे, घटि वधि ॻाल्हाईंदे कारियूं ॾियणो पवंदई। रिजाए सुठी कहिड़ी ॻाल्हि थो करी, भले असां में लख इख़्तिलाफ़ छो न हुजनि, पर मां हेॾो बेअदब न आहियां जो तुंहिंजी गिला कयां। हैदर तोखे किरणो पवंदो, कम जे करे गॾह खे बाबू करणो पवंदो आहे, किरणो पवंदो। हक़ीक़त खे ॼाणण लाइ जाबर जे साम्हूं तोखे हद खां वधीक बि किरणो पवंदो। हैदर किरजाए, हाणे वञ, ॻोठ जी गिटनि में घुमी फिरी को वाह साव लही आहे त छा पियो वहे वापरे। उथ वारो कर। क़ासिम जॾहिं तोखे इहो कमु करिणो ई हुयो त मूंखे इनकार छो कयई? अजायो इल्ज़ाम मूं मथां न आहिनि। पर हिकु ॻाल्हि आहे क़ासिम, तुंहिंजे अकुल जी दाद ॾियणी पवंदी। जेको मुंहिंजो तरीक़ो हुयो न, हुन सां सिधो सओ इल्ज़ाम तव्हांजे मथां हुयो। पर इहो जेको तो कमु कयो आहे न, इन जी जेतिरी तारीफ़ कजे न घटि आहे। तूं मूंखे बेवकूफ़ नथी बणाए सघीं। इहो कमु तुंहिंजो आहे, तुंहिंजो। जेका तो अदा खे धमकी ॾिनी न, मां हुन में ई सम्झी वियोसि। इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। ठीकु आहे, तुंहिंजे चवण मुताबिक़ इहो कमु मुंहिंजो आहे। पोइ सही आहे, मुंहिंजो ई सही। हाणे तूं सोच त मां तोसां कहिड़ो हशर करे सघां थी। तूं मुंहिंजो कुझु बि नथी बिगाड़े सघी। तूं छा थी सम्झी त तुंहिंजो इहो मवाली मामो हर चकर मूंखे ॿधी खणी वेंदो? जी बिल्कुलु, इन में को शक न आहे। हाणे जेकर इहो मवाली मुंहिंजे साम्हूं आयो त इन जूं ॿई टंगूं भञी वञी मकान ते छिलाईंदोसांसि। त पोइ ठीकु आहे, हाणे थोरो ख़्यालु रखजांइ। ॾिसूं था त केरु कंहिंजूं तो टंगूं भञे। वॾी का मुसीबत न आहे। हाणे हिन जो थोरो ख़्यालु करिणो पवंदो, या केॾी महिल बि कुझु बि कराए सघे थी। मां वञा थी नी मलूकड़ी जी सार लहण। इहा छोरी खबरदार जो तो दर खोलियो आ, अंदर छोरी दाहूं करे या कुकू करे या मरे सुडके। ऐं जेकॾहिं तो दर खोले हमदर्दी ॾेखारण जी कोशिश कई आ न, वापस में इन छोरी सां गॾु मां तोखे बि बंदि करे छॾींदसि। सम्झी वई आहे न? अम्मा दर बंदि हूंदो। पारस, पान खे संभाल। इन में न तुंहिंजो ॾोह आहे ना ई सिकुअ जो। इहा त दुश्मन जी चाल आहे असांखे पाण में विढ़ाइण जी। पोइ उन चाल खे तव्हां सम्झो छो नथा? अदा फ़िलहाल मौत जे मुंहं में आहे, दुआ कर त वो ठीकु थी वञे। पोइ ही मामिलो जल्दी हल थी वेंदो। तेसी ताईं तोखे हिम्मत ॾेखारणी पवंदी। संभाल पाण खे।
ठरी पियो आहे न मिलियो न अंदर का सुकून। तव्हां छा था सम्झो त मुंहिंजे घर में मातम हूंदो ऐं तव्हां ईंदो कंदो? खुदा जे वास्ते जज़्बात खां हटी करे सोच, असां पाण परेशान आहियूं। हा इन लाइ परेशान आहियो त मुंहिंजो छोकिरो न ज़िंदा थियो आहे। दुआ कयो त मुंहिंजे पुट खे अलाह साईं हयाती ॾे। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु थी वियो न त पोइ पंहिंजी छोरी लाइ बि कफन वठी छॾिजो। माई होश कर, कुछ समझण जी भी कोशिश कर। तूं मूंखे छा सम्झाईंदे त मां ने तव्हांजे कुड़ियुनि ॻाल्हि ते इतबार कंदसि? मां तोखे हथ जोड़े अर्ज़ थी कयां त अहिड़ो कदम न खणजाए जंहिंसां ॿई घर उजड़जी वञनि। दुआ कयो, ॿई हथ खणी दुआ घुरो त मुंहिंजे पुट खे कुझु न थिए। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु बि थियण त अहिड़ी तबाही ईंदी जंहिंजो तव्हां ख्वाब में बि कोन सोचियो हूंदो। सम्झो था? माई कान मुड़ंदी, मालिक साईं ख़ैर करे, न त ही माई त मुंहिंजी धीउ जे मथां आज़ाब बणिजी कड़कंदी। मूं ॾाढी कोशिशि कई आहे त सौट जी कावड़ ख़तमु कयां, पर यार सौट जी नफ़रत ॾींहों ॾींहुं मूं लाइ वधंदी पई वञे। असां जे चवंदासीं त यार हेदर तोखे बि थींदो ॾुख, बाक़ी ॻाल्हि अथई सही सिधी। तो वारो इहो सोट सांवल सुठो माण्हू न आहे। हा यार जाबिर सही थो चईं, मुंहिंजे सौट जहिड़ो कमीनो शख़्स जो किथे बि कोन मिलंदो। कमज़र्फ इंसान तूं एतिरो किरंदे जो असांजे दुश्मननि जे साम्हूं असांजी तज़लील कंदे ऐं असांखे कार गंद कंदे। हा मूं कुझु ग़लति न आहे चयो, इहा हक़ीक़त आहे। सांवल चुप कर, त हिन खां अॻ में कया न तोखे गभा गभा। तूं ॿुधाए मां बेग़ैरत आहियां? मां बेग़ैरत आहियां या तो पंहिंजी गैरत खपाए छॾी आहे? काते हिन छोरी जी क़िस्मत हाणे असां लिखंदासीं। असां परे थी माई, परे थी। चयो त कोन थोई अमीना मुंहिंजी मां खे तो करी। माई
सीरत में जे नेको औरत ममता जी बणजे थी मूरत सीरत में जे नेको औरत ममता जी बणजे थी मूरत उजड़ल घर आबाद करे थी दर्द वंदन के शाद करे थी पर जे औरत साड़ रखे थी नफरत जो पई बीज छटे थी वसंदड़ घर वीरान थियन था ॾाढा पो नुक़सान थियन था अदा हैदर मूंखे अफ़सोस आहे त इहो जहिड़ो तव्हां सोटनि जो जब ॿिए कंहिंजो हुजे हा न तोसां मां हुन जूं टंगूं माण्हू भञी खिरखना करे तव्हां मोकिलियांसां पर मजबूर जहिड़ो तुंहिंजी सोटनि जो पाण में आहे जाबिर हुन सां सभु मुंहिंजा रिश्ता ख़तमु आहिनि हाणे हू मुंहिंजो सोट न पर दुश्मन आहे पर मां अकेलो आहियां ऐं कमज़ोर आहियां तॾहिं तूं ॾाढ थो ॾेखारे अरे तूं अकेलो नाही तोसां असां जहिड़ा दोस्त गॾु हूं तूं रुगो असां सां बाह ॿेली थी हथ मिला सांवल जी एतिरी मजाली न आहे जो अखि खणी तोॾां ॾिसे हिन वक़्तु तूं चईं थो पर जेकॾहिं विच में साथ छॾे वञी त पोइ असां साथ छॾण वारा न आहियूं अरे तूं हिकिड़ो चकर हिन जाबर ते रुगो भरोसो कर पोइ ॾिस त छा थो थिए ठीकु आहे जाबर मूं भरोसो कयो पर इन बारे में अकेले में सलाह कंदासीं काॾे घर थो वञा घर थो वञा अरे चरिया सांवल जी अञा कावड़ तुंहिंजे मथां ख़तम ई कान थी गई हली हू पूरी कावड़ मुंहिंजे मथां गढे पर नेठि मुंहिंजो बि वारो ईंदो छोरो हरू भरू ज़िद बि थो करे घोटिजी वेंदो मुक्त में मारियो वेंदो मां पंहिंजी भेण खे त वठियो थो वञा ॾिसां थो हाणे ॾिसां थो त मूंखे रोके केरु थो अच दी ना दा मां न हलंदुसि तव्हां चयो हुयो न त शादी खां पोइ मुंहिंजो ही घर आहे ऐं मुंहिंजो जनाज़ो हिते ई निकिरंदो अधु मां न हलंदुसि तव्हां हलिया वञो ही तू छा थी चवी मुंहिंजी भेण सम्झण जी कोशिश कर ही वॾा ज़ालिम अथई ही तोखे मारे छॾींदा अदा इहो तूं शादी खां पहिरियां सोची आहे न मुंहिंजो हिते रिश्तो छो कयो मुंहिंजी भेण ही ज़ालिम हिन महिल होश में न अथई छा तूं हिननि जो ज़ुल्म बर्दाश्त करे सघंदी अदा ज़ुल्म सहण जी आदत पाण में विझणी पवंदी अदा खुदा जे वास्ते ॾिस मां तोखे बाहूं थी न हितां हलियो वञ वरी ॿीहर तुंहिंजे पेरनि ते रहो थी रखां हितां हलियो वञ अदा न वच न मुझे पेरनि ते तूं रहो न रख चाची मां तोखे बाहूं थो जेकर चई त मां पंहिंजी भेण जे लाइ तोखे पेरनि ते बिखरी थो पवां कुझु त सिख ॾिस इहा त सिंध जी ॼाई यादि रखी छॾिजो जेकर हाणे मुंहिंजी भेण खे कुझु बि थियो न तव्हांखे ज़िंदा को छॾींदुसि यादि रखिजो हल हल ज़िंदा कोन छॾींदो वीचारो मां जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी ज़हर न कयो न त मुंहिंजो नालो बि दादली न आहे हा सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।